जी मां शुरू में भी चयो त मूंखां हिते तारीख़ ऐं टाइम नोट करणु बिल्कुलु यादि नथो रहे ऐं मां यादि करण बि नथी चाहियां। सो सिलसिलो जारी आहे। खणा गिफ्ट्स जो। हा, हे असांजी पिंडियूं आहिनि गिफ्ट में, माशाल्लाह एॾियूं फाइन नाज़ुक सन्हियूं पिंडियूं। ऐं हिकिड़ियूं ॿ वरी ॿिए हंधा आहियूं। हे चमकीलियूं माण्हुनि जी मोहबत खे शाबस आहे। हिते जेको कुझु आहे उहो असांजे अचे थो पियो। हिकिड़े मुंहिंजे कज़न खे 2 किताब होॾे मोकिलिया आहिनि, असांजे ॻोठ जा इहे शाइर उन्हनि जा किताब। जी हा, उहो मां ॿुधाइण वारी आहियां मां तफ़सील। हे त उहे गिफ्ट्स आहिनि जेके मां तव्हांखे ॾेखारियां थी। उनखां अलावा देसी अंडा, मखण, खीर ऐं खाधो पकल, जंहिंखां जेको पुॼे थो उहो असां ॾे मोकिले थो ॾे। सो माशाल्लाह असां हिते रुॻो घर में या त चांहि ठाही आहे या कंहिं महिल चांवर पचाया आहिनि। बाक़ी सभु कुझु जेको आहे उहो असां ॾे तोहफ़े में ईंदो थो रहे। सो वॾी दिलि आहे। ऐं हे असां हिकिड़ो वॻो वरितोसीं, हुनजो बॉक्स हाणे आयो आहे। हे सूट मां शेयर कयो आहे अलाए न कयो आहे, छो त मां जिते जिते वञा थी उन्हनि खां मां कुझु न कुझु शॉपिंग कयां थी चैरिटी जे लाइ। हिकिड़ी छोकिरीअ जो हिते असांखे ॾाज बि जमा करिणो आहे, त हितां जी ॻोठ जी छोकिरी आहे, त उहो सभु जेके बि मां शयूं वरितियूं त पंहिंजी भेण वटि उहो रखंदी थी वञा। सो रोज़ानो कुझु न कुझु क्लिप्स जेके आहिनि मां भरींदी थी वञा ऐं तव्हां सां शेयर कंदी थी वञा। ऐं रैंडमली कुझु क्लिप्स। हे असां हिकिड़ियुनि घिटियुनि में आया आहियूं। मुंहिंजो उस्ताद जंहिं मूंखे क़ुर शरीफ़ पढ़ायो, उनजी धीउ असांखे नमाज़ सेखारींदी हुई, त उन सां अॼु उन धीउ सां मिलण आई हुयमि। उस्ताद त गुज़ारे वियो आहे। सो इन चकर में असां आयासीं हिते। उहो मुंहिंजो वॾे में वॾो मुहसिन मुंहिंजो उस्ताद मीर मोहम्मद जंहिं मूंखे क़ुर पढ़ायो। सो असां उन्हनि जे घर मां हाणे, उनजी धीअ जे घर मां हाणे असां निकिता आहियूं। हा, बदका ॾिस करे मज़े सां थियूं वञनि। मां हिन जो पई चवां राविया, हे ॾिस अलाह जी कुदरत। हिन में ड्रब फुटी आया आहिनि, हिते छेणा पोखियल आहिनि, छेणा थथियल आहिनि, उन में भित में कीअं इहो गाहु फुटो आहे। हादिया जानी किथे आहियो तव्हां? अड़ी 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 हे अची विया आहिनि। हादिया इंजॉय थी करे। हादिया कीअं पई हले? हाँ हाँ, कीअं? बेबी हाँ अले अच्छा। ओए ओए ओए, बेबी छा थी करे? ओए हादिया छा थी करे? वाओ, हादिया ये छा है? हाँ ये छा है? हाँ हादिया छा थी करे? क्या कर रही है? ये ला मेरी एड़ी नहीं बाकी। राजे छा था कयो? डिगिंग। अच्छा, ऐं तव्हां किथे आया आहियो? अंगण में। ये कंहिंजो अंगण आहे? हाँ सभिनी जो। भला मूं त मथे कयो न। कहिड़ो ॻोठ आहे? असांजो ॻोठ कहिड़ो आहे? हे कहिड़ो ॻोठ आहे? जिंदो देरो। ठीकु आहे, हे जिंदो देरो आहे। ऐं हे घर कंहिंजो आहे? हाँ हाँ जानी, नोनिया जो न, हे नोनिया जो न आहे, हे अम्मा जो घर आहे, दादी जो घर आहे, असां सभिनी जो घर आहे। नोनिया जो ॿियो घर आहे। हा, नोनिया ॿिए हंधि रहंदी आहे। हे नओं घर आहे असांजो। न हे नोनिया ॿुधे चवंदी पहिरियों त कलर ब्लू हुयो। हादिया छा थी करे? हाँ बिस्मिल्लाह। अदा ही त ॾाढो काई ॻाल्हि न आहे। छा थियो हादिया? ऊपर चढ़ी। ऊपर चढ़ी। इहो ऊपर चढ़ी वरी काॾां आयो आहे? काॾे थी वञे? छा थी करे? ऊपर चढ़ रही है। ये हेठ थी ले जी ऊपर
चढ़ाई वाह वाह मोटी मोटूला अल्लाह अल्लाह हादिया मस्ती अची वई आहे छा छा भरे छा भरे छॾियो आहे ओ कपिड़ा तव्हांजा ख़राब थी वेंदा हाणे लई वई अथसि हादिया जा शूज़ काथे पायो हादिया तव्हां पाण पायो पायो शाबाश अचो मां तव्हांजा पेर धोरियां अचो हादिया छा थी करे हाँ छा था कयो जानी ब्रश गुड्डो मुंहुं कयो हेॾे दादी खे फेस ॾेखारियो छा था पचायो राजीअ कंहिंजे लाइ दादी जे लाइ वाह वाह थैंक यू सो मच अरे हादिया डिगिंग केरु कंदो अम्मी काथे आहे हेॾे अचो मूं ॾे अचो अम्मी ॾे हलो अम्मी अंदरि आहे कमरे में आहे हाँ अम्मी कमरे में आहे अंदरि हलो अम्मी खे ॻोल्हियो सादिया सॾु कयो अम्मी खे ओए अम्मी वॼो 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 काथे आहे अम्मी ओए वेठी आहे है न वञो अंदरि वञो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमान रहीम भई राजिया हिते रांदि थी खेॾे राजिया तव्हां कहिड़ी रांदि था खेॾो कुकिंग वाह तव्हां पंहिंजो किचन था सेट कयो न न कंदा जेके फ्राई कंदा आहिनि न उहे मथां कंदा आहिनि हे त हेठि वेठा आहिनि न हे तव्हां कुझु न चवंदा सब उॾरी विया घर रेगिस्तान करे छॾी तूं हे त ॾिस लो सखी लॻा हाणे चवांसि थी मेड़े वञे हादिया खे छा थो खपे हाँ वाह इहो थो खपे कल साइड कजां इहो खपे छा खपे Wheels on the bus. हाँ हाँ भई अली ऐं सादिया असांजे लाइ गिफ्ट्स वठी आया आहिनि सुरहान जे लाइ हे जेको आहे केक जे बेकिंग जे लाइ बेकिंग पेन ऐं हे कप केक्स ओ ॾाढा सुहिणा ऐं मुंहिंजे लाइ हीअ बॉटल जंहिंखे ॾिसी ॾिसी मां ठहिरां थी अमां जे लाइ वठी आया आहिनि हे कप मग ऐं ॿियो नोरिन जे लाइ हे आयो आहे ऐं ख़ुज़र जे लाइ हीअ शर्ट आई आहे फातिमा जे लाइ हे ड्रेस आयो आहे हा खणी आहे न असांखे सभई ॾेखारियो पंहिंजा पंहिंजा गिफ्ट्स हिन में छा आहे अच्छा ठीकु आहे हे डिफरेंट गिफ्ट्स जेके आहिनि इहे नोरिन जे लाइ आया आहिनि
तो असां अॼु सभई अमीर थी विया आहियूं। ख़ालदा तुंहिंजे लाइ छा आयो? कीचन आई आहे गाॾीअ जे लाइ, ख़ालदा जे लाइ, ऐं ॿियो केरु रहिजी वियो? बर्शीन जे लाइ जेको आहे आयो आहे। सभिनि भाॼी जो स्कार्फ ॾेखारियो भाई। वाह, ओ ज़बरदस्त, थैंक यू सो मच। तूं असांजी ईद कराए छॾी। हा, नोनीअ जे लाइ। हा, कहाणी ॿुधायो। हे राजीअ जी तरफ़ां छो जो सुराण खे चई त मूंखे टेडी बियर और केक ठाहे ॾे, त हुन जो मोड न आहे। त हिनखे नज़र आयो, यादि आयुसि, त मां सुराण पे मोकिलियां, पोइ कराची ईंदमि, पोइ असांखे खाराईंदी। अरे वाह वाह, मां हिनखे ठाहे ॾिनो पहिरियों टेडी बियर वारो टाइनी मोल्ड आहे बिल्कुलु ज़बरदस्त ज़बरदस्त। तो मां हिननि जा त फोटो कढी मोकिलियां सुराण ॾे। बेबी अकेले में जो ना डेढ़ सौ दिन का सोच कर अल्लाह चाहे तो चाहे थी प्यारे लगे हो नती लगाया बस ॾिसो न लगे छोटी लगे जी राजिया वेरी दिखाया राजिया ताज मूंसां सुम्हंदो, दादी सां सुम्हो प्लीज़ प्लीज़। मूंखे सिक लॻी आहे तव्हांजी स्टोरी ॿुधाईंदमि, सॉन्ग्स ॿुधाईंदमि, पोइम्स ॿुधाईंदमि, सभु ॿुधाईंदमि। छो छो मुंह से समझ है ना? वो ॾिसो न भलाड़ी ये हाथी छे मुंह से समझ नहीं दी है। और चाय चाय बुरी के की सादिया तुंहिंजी मजाल आई आहे, तूं हुनखे चाहियूं थी प्यारे। माना प्यारी नहीं से तंदू करे चार चप्पल लेके रखे खाली। अॼु आहे संडे ऐं 13 मुंहिंजे ख़्याल में 13 मार्च। सो अॼु असांजो लास्ट डे आहे ॻोठ में, ऐं नम थियण वारा आहिनि। ऐं मुंहिंजी भेण नौरीन सजोरी असांजे लाइ नाश्तो तयारु कयो आहे, स्पेशली पूरियूं, सीरो ऐं पटाटनि जी भाॼी। छो त हिते असांखे छोला वोला न हुया, इन करे सुवाह जो मज़े सां खाधोसीं। इहे असांजा बेबीस हिते। हेलो राजिया राजिया, हा हे सभु खाइनि था। ऐं तव्हांखे ॿी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, हे जेके असांजी प्लेट्स आहिनि, हे 40 साल पुराणियूं आहिनि, इहे बि ऐं हे बि। ऐं हाणे मां कंहिंजे घर में ॾिठमि, हा पंहिंजे चाचे जे घर में ॾिठमि, त उन्हनि वटि अहिड़ियूं प्लेट्स हाणे हुयूं, इहे 40 साल पुराणियूं आहिनि असां वटि। सो मज़ो थो अचे ॾाढो। वाह वाह। त मां सोचियो मां इहे लम्हा तव्हां सां बि शेयर कयां। नाश्ते जा मज़ा लॻा पिया आहिनि, ऐं हिते मज़ा जारी ऐं सारी आहिनि। काऊ मंकी या काऊ छा काऊ ॿुधायो कीअं? असां सभिनी नाश्तो करे छॾियो आहे। घर जो हाल हे आहे, ऐं माई ईंदी कम वारी सफ़ाइयूं कंदी। असां हिते आख़िरी ॾींहुं था गुज़ारियूं हिन घर में, इन करे असांजी कचहरियूं हा हा हिन विज़िट जो यस यस हा हिन ट्रिप जो आख़िरी ॾींहुं आहे। वरी इंशाल्लाह ज़िंदगी रही त हिते वॾा मेला हणंदासीं। सो असां हिते हादिया सां इंजॉय कयूं था। असांजो प्यारो बेबी आहे न, हादिया हेॾे ॾिसो, दादी ॾे ॾिसो, नफ़रत ॾेखारे थी हादिया। मां छॾ को न, मूं त ॾेखार, दादी ॾे ॾिसो। हादिया जूं आइस किथे आहिनि? आइस हादिया जूं आइस ॾिसां, वॾा नखरा थी ॾेखारे। एटीट्यूड गर्ल। ओए हादिया बाय बाय। मामा वञे थो, मामा वञे थो। बाय। तव्हां वेंदो मामा सां गॾु? छा कयो आहे तव्हां? हाँ मेहंदी लग रही है। अच्छा के हैं यार? आप ही हैं? वाह वाह ज़बरदस्त। ठीक है। ते असांजी अॼु लास्ट डे ते हंध सॼा उस में पिया आहिनि, घर जी सफ़ाई थी थिए। भीलाड़ी थी वई आहे सफ़ा। बस तू न वञेसि भरिसां। भला इहो ॿुहारो छो विच ते पियो आहे? थाबड़िजी पवंदो। ऐं हे टॉइस बि खणणा अथव पंहिंजा जेके फैलाया अथव। हादिया अल्लो पेर मेरा झंडू मेरी मिट्टी थी वई हुई ने। हादिया वाओ छा थी खाए? बड़ी स्पून केड़ो आहे हादिया वटि? हाँ हाय माशा देखो आइसक्रीम थी खाए। हाँ हिते मुंहिंजी हे झंडूली मेरी मेरी मिट्टी थी वई आहे हिते वारी में खेॾी खेॾी। ऐं हे झंडूलो अलाह हिननि जी माइरुनि खे ॾाढी महिनत करणी पवंदी हिननि खे विञाइण ते। मोश दिको ना अल्लाह
हाँ न वॾी छा चवांसि उस्ताद आहे पूरी माशाअल्लाह। रुगो आइसक्रीम जी हेॾा हिननि जी मां बि लॻी पई आहे ऐं मां अॼु इलाही मिठो खाधो आहे इन करे मां आइसक्रीम खे रुगो ॾिसां थी बसि। हादिया स्माइल हादिया हादिया स्माइल। मां हिन मां पाणी पीअंदमि ठीकु आहे। असां सभिनी सांझी जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हाणे असां वञूं था। ये आख़िरी शाम हुई असांजी हिते हिन घर में। हादिया अञा ताईं खेॾे थी, जूता बि नथी पाए ऐं हिननि ॿारनि वारीअ में हद कई आहे खेॾण जी। सो सामान जेको आहे हिकिड़ो सुबुह जो मुंहिंजो भाउ इलाही सारो सामान जेके असां क्विल्ट्स खणी आयासीं, कपिड़नि जा बैग्स, इलाही शयूं जेके वापसि करण जूं उहे सुबुह खणी वियो। हे हाणे असांजो ज़रूरी सामान आहे, सभिनीनि जूं पर्सनल शयूं त उहे जेके आहिनि हिते जमा थियल आहिनि। इहे असां अची वियो सो हाणे इहे असां गाॾी में रखंदासीं ऐं गाॾी में वेहंदा वेंदासीं। अचो ॿारो अचो सभई, गाॾी अची वई आहे। केॾा मच्छर आहिनि। हा दिया हलो असां अमारी हलो लाड़काणे अचो अचो। अले माश दिको पंहिंजी ॿिलीअ तां। सो ॾाढो मज़ो आयो ॾाढो। हितां वेंदे मूंखे कोई ॾुख नथो थिए, दिलि भरे करे रहियासीं, ॾाढे प्यार सां रहियासीं। ॻोठ वारनि असांखे एॾी इज़त एॾो मान ॾिनो, एॾा गिफ्ट्स ॾिना आहिनि जंहिंजी का हद न आहे। सो इनशाला ज़िंदगी रही त हिते ईंदा वेंदा रहंदासीं। असां अंदरि सभु हिक ॿिए खां मोकिलाइनि थियूं। अंदरि माइन जी वीडियो नथी भरियां मां ऐं बसि अजीब फीलिंग्स आहिनि। हूअं दिलि त चए थी हिते रही पवां पर इहो पॉसिबल न आहे। जी बाबा अदा जान तव्हांजी गाॾी में थो हले ऐं ओ सॉरी असां हलूं था न सभई। अंकल ईंदो न, अंकल जी गाॾी में हलंदो वरी। हा अंकल बि उते ईंदो ऐं बाबा बि उते ईंदो। हा असां लाड़काणे पहुची विया आहियूं ऐं हे मुंहिंजी गुॾियूं हिते रांदि थियूं खेॾनि, बिज़ी आहिनि। सो अॼु हिते संडे इवनिंग लाड़काणे में, इंशाल्लाह मंडे मॉर्निंग मां बस में पोइ वरी तव्हां सां मिलंदासीं। हिनमहिल 8:45 थिया आहिनि सुबुह जा ऐं मां बस में वेठी आहियां लाड़काणे में ऐं वञा थी कराची ऐं इंशाल्लाह कराची पहुची तव्हां सां मुलाक़ात थींदी। रस्ते में अगरि कुझु बि हूंदो रिकॉर्ड करण जो त मां ज़रूरु रिकॉर्ड कंदसि।